वरी साम्हूं बर्फ़ जी छिप किरियल आहे। हीअ ॾिसो बर्फ़ पई आहे जेका ॻरे वेठी, पाणी हिन मां पैदा थो थिए। हीअ ॾिसो हीअ बर्फ़ जी छिप ऐं जबल तां किरियल आहे ऐं हेठि ॻरे वेठी ॾाढो। ऐं ईअं महसूसु थिए थो ॿिन्ही पासे बर्फ़ आहे त माण्हू ॼण त फ्रिज में पियो आहे। फ्रिज में वञणु क्रास ज़बरदस्त फंटास्टिक मंज़र, ॾाढो सभिनी खे वणियो। ऐं गर्मी मां हिते आया आहियूं त थधि थधि महसूसु थी थिए। ॾाढो चश्मो जेको आहे नदी जेका उहा हलंदड़ आहे, नदीअ जो ख़ूबसूरत मंज़र जेको नज़र अचे थो ॾाढो। ऐं तमाम खूबसूरत दिलकश मंजर इन सफ़र में ज़ाहिद राजपर सां गॾु ज़ाहिद काइम खानी, राणा शेर मोहम्मद, गुलाम मुर्तज़ा, मज़हर काशकली, गुलाम तगड़ भी गॾनि। ऐं पहिरों भेरो संगत जो हिन पासे सफ़र आहे। मुर्तज़ा ऐं सोहेल मज़हर अॻ में थी चुका आहिनि हितां। ऐं तमामु ख़ूबसूरत तमामु बहितरीन बर्फ़ जेका आहे अॻियां पोस्ट थी अचे। बस वटि चेक पोस्ट ये बर्फ़ जा टुकड़ा किरिया आहिनि मथां। हीअ पाणी नज़र अचे थो मथां ई मथां। ज़बरदस्त मंज़र, ख़ूबसूरत मंज़र।